अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं पत्थर दिल ड्रामे जे हवाले सां। पत्थर दिल ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में हाणे ॾिसंदो तव्हां त दोदे ऐं शेरल जी मुलाक़ात थी वेंदी आहे, लेकिन दोदो त छॾाईंदो आहे बाघ खे। तव्हां ॾिठो पोइ किस्त में, ऐं शेरल वेंदो आहे जो पोयां त मां बि बाघ खे छॾायां ऐं दोदे जो साथ ॾियां, लेकिन उते उहे मिली न सघंदा आहिनि। लेकिन शेरल आख़िरी मुसीबत में पवंदो दोस्तो, तव्हां ॾिसो, जंहिंखे जेको आहे दोदो ई छॾाईंदो ऐं दोदे खे इहा सावल ॻाल्हि कंदो, सावल गॾु ई हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे आहिस्ता आहिस्ता इहे ठही वेंदा ऐं हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। पोइ अहिड़े हिसाब सां इहो ग्रुप संगत आहे जेका पाण में सेट थी वेंदी ऐं बाक़ी दुश्मन जेका बचा आहिनि उहे किना थींदा ऐं उन्हनि सां कुते वारी हालत थींदी, ॾाढी बुरी हालत थींदी। ऐं जेका हुन दुआ घुरी दोदे जी घरवारी त शेरल ऐं दोदो हिकु थियनि, जीअं हुन दुआ घुरी हेॾो क़बूल थी वई, हेॾो हू अची हकल बि कई कंहिं ॾिठो तव्हां। शेरल सभु कननि सां ॻाल्हियूं ॿुधियो त मुंहिंजा दादनि वारा दुश्मन आहिनि ऐं दोदो बेगुनाह आहे ऐं हू पछताए चुको आहे। हाणे हू दोदे खां मिली माफ़ी वठी ऐं भाकुर पाए ऐं सिधे राह ते अची वेंदो ऐं दुश्मननि जे लाइ हू बाहि ॿारे छॾींदो। चैनल खे लाइक, सब्सक्राइब, शेयर बि कंदा।